असां बेगम नुसरत भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काना मां आहियूं। जेको 5th सिंध गेम जेको 2023 में थियो आहे इहो असांजे लाइ ॾाढो बहितरीनु रहियो आहे। असां सभिनी अलहमदिल्ला गेम्स में पार्टिसिपेट कयोसीं ऐं अलहमदिल्ला घणनि ई गेम्स में असां विन बि कयो आहे, जस्ट लाइक बास्केटबॉल, टग ऑफ वॉर में। एंड असां क्रिकेट में बि कल्ह जेकी थी हुई शिकारपुर में, उन में असां रनर अप थिया आहियूं। एंड अलहमदिल्ला असांखे ॾाढो सुठो थो महसूसु थिए। कॉलेज अलहमदिल्ला असांखे हर हिकु सुठी तरीक़े सां हर शइ प्रोवाइड कई आहे। असांखे मार्शल स्पोर्ट्स जे बिहाफ ते या फिर हर हिकु अकेडमिक ऐं हर शइ में असांजी कॉलेज अॻिते रही आहे। एंड लाइक उन्हनि असांखे हर हिकु शइ सुठी तरीक़े सां प्रोवाइड कई हुई। असांखे बाक़ाइदा हर हिकु जेको बि असांखे हुते एट दैट टाइम असांखे मतिलबु पॉसिबल हुयो उहो असांखे हर हिकु शइ मिली हुई। त असांखे को बि लाइक कॉलेज जे हिसाब सां न हुई। ऐं अलहमदिल्ला असांखे बहितरीनु तरीक़े सां कयो वियो। गेम खेॾण सां अगरि असां लाइक साइंटिफिकली ॾिसूं असांजी बॉडी ते वॾा फ़ाइदा आहिनि। बिकॉज़ असां जीअं मतिलबु कि जेतिरो असां भॼूं वग़ैरह था त उहो असांजी हार्ट जे हिसाब सां हार्ट जे हुन लाइ घणा बहितरीनु आहिनि। एंड असांजी बॉडी हुन सां घणी फिट थी रहे एंड उन सां असांजो मसल्स वग़ैरह मूव कनि था त उहो असां लाइ बहितरीनु आहे। एंड इन सां न कि बल्कि असां मतिलबु कि चइजे त पाण खे फिट था रखूं जस्ट लाइक राइट नाउ, बट असांजे फ्यूचर जे हिसाब सां बि असां पाण खे बहितरीनु था रखूं। इहो असांजे मेंटली बि असांखे ॾाढो फिट थो रखे। ज़रिश वसीला अब्बासी। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रेहाना आहे। असां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज खंबर मां आयल आहियूं ऐं असां हिते पिंडाल में आहियूं। हिते ॾाढो मज़ो आहे, इंजॉयमेंट कई आहे असां तमामु घणी। ऐं असां मैदान में लथासीं, क्रिकेट खेॾीसीं, टंगो वार खेॾीसीं ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो। ऐं बैडमिंटन बि थी ऐं असांखे कॉलेज वारनि ॾाढी सपोर्ट कई प्लस में त असांखे ॾाढी हिमत ॾिनऊं त असां ग्राउंड ते आयासीं, असां खेॾियासीं, ॾाढो मज़ो आयो। ऐं इंशाअल्लाह असांजी जीत बि आहे। एतिरे क़दुरु जेतिरे क़दुरु असां भायूं था अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह हर साल ई असां ईअं ई कंदा रहंदासीं। पंहिंजी महिनत ऐं जोश जज़्बे सां मैदाननि में लहंदासीं ऐं खटींदासीं बि अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो। ऐं असांखे इहो फील थो थिए त असां मैदान हिन मैदान में छा हर मैदान में असां लही था सघूं। असांजी नथी त छो त कुझु मसइलो थी पियो असांजी कंबर में असांजी हुसैन शाह जी डेथ थी वई त उन वजह सां बि असांखे मोकल मिली वई। न त असां तयारु हुआसीं बाक़ाइदे जिथे बि कहिड़े बि कॉलेज सां चयो आहे त असां खेॾण लाइ तयारु हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह असांजी एतिरी तयारी मिलण जी कोशिशि कनि ऐं उते मैदाननि में खेॾण जी हिमत कनि। ऐं असांखे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी मेम वारनि ॾाढी तयारी कराई आहे ऐं मैदान मिलण जी हिमत ॾिनी आहे। ऐं असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे कॉलेज जा। ऐं जीअं असांखे गेमियुनि में इन्विटेशन ॾिनो आहे असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असां गढ़िया सिंह डिग्री कॉलेज मां आया आहियूं ऐं असां टेबल टेनिस में हिसो वरितो आहे। ऐं इंशाअल्लाह असांजी कॉलेज जा बॉइज़ आहिनि उन्हनि बि क्रिकेट में हिसो वरितो, टेबल टेनिस में वरितो आहे ऐं बैडमिंटन में वरितो आहे। ऐं इंशाअल्लाह अॻिते बि असां भरपूर कोशिशि कंदासीं ऐं इलाही महिनत बि कंदासीं त जीअं अॻिते बि फिज़िकल एक्टिविटीज़ में असां टेबल टेनिस में 3rd पोजीशन ऐं बॉइज़ रनर्स में हुया असांजा क्रिकेट में। त असांजी मतिलबु मेंटली मतिलबु हो थी वेंदा आहियूं, मेंटली असांखे हो थी वेंदो आहे न, मतिलबु जीअं एक्टिविटीज़ में फ्रेश थी वेंदा आहियूं। स्टडी सां गॾु गेम्स बि हुजणु खपनि ऐं फिज़िकल एक्टिविटीज़ उहे बि असां लाइ इलाही ज़रूरी आहिनि। गेम्स बि असांजी मतिलबु माइंड फ्रेश थी वेंदो आहे गेम्स सां असांजो। पर पढ़ाई बि पंहिंजी करणु खपे, त पढ़ाई जे बिना त असां कुझु आहियूं ई न। असांजो फ्यूचर त असांजी पढ़ाई आहे न। हिन करे 15 डेज़ थिया आहिनि असां माना प्रैक्टिस कई आहे टेबल टेनिस जी। स्टडी सां गॾु जेको आहे त सो फिज़िकल जेकी एक्टिविटीज़ आहे उहा बि बरक़रार हुजे माण्हूअ जी। हेलो, मैं एक बतूल जोखियो आहियां ऐं मां गर्ल्स डिग्री कॉलेज मदेजी जी स्टूडेंट आहियां इंटर क्लास जी। वंडरफुल जर्नी, छो त असां इन में इलाही कुझु सिखियोसीं, इलाही कुझु एक्सपीरियंस थियो असांखे लाइफ जे अॻिते जे लाइ। ऐं वी आर द चैम्पियंस ऑफ दैट थिंग। ऐं असां रीजन जे लेवल ते 2nd पोजीशन आया आहियूं चैम्पियंस ते। पार्टनर ऑफ टेबल टेनिस ऐं असां टेबल टेनिस विन कईसीं। उन खां अलावा एथलेटिक्स जा असां चैम्पियंस रहियासीं, बास्केटबॉल जा असां रनर ऑफ रहियासीं ऐं अहिड़ियूं इलाही गेम्स हुयूं जंहिंमें असां जेका रनर ऑफ थियासीं, कंहिंमें विनर्स थियासीं। आई जस्ट से दैट वाज़ अ अमेज़िंग जर्नी। इलाही कॉलेजिस हुयूं जेके अलॻि अलॻि रीजन्स मां अचनि पियूं ऐं उन खां अलावा जेकबाब थी वई ऐं जेको आहे लाड़काना थी वियो, रती देरो गढ़ियासीं ऐं मदे जी। उन में असांखे इहा ख़ुशी आहे त उहो मतिलबु बज़ाहिर माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे की नंढड़ो कोई मतिलबु ॻोठ आहे, पर असां पंहिंजी अहिड़ी परफॉर्मेंस ॾिनीसीं की सभई हैरान हुया त हिकु नंढड़े ॻोठ मां अची त करे असां स्टूडेंट्स एॾो अॻिते थियूं था। डिट वॉज़ वेरी एप्रिशिएटेबल। माहौल ॾाढो सुठो रहियो, असां ॾाढो एप्रिशिएट कयूं था जिन जिन असांखे होस्ट कयो। ऐं इंशाअल्लाह जेको आहे त अॻिते बि असां इन्हनि शयुनि में पार्टिसिपेट कंदा रहंदासीं, छो त इहे असांजे लाइ इलाही जेके आहिनि न फ़ाइदेमंद, दे आर वेरी बेनिफिशियल फॉर अस। सो जेकॾहिं कॾहिं असांखे कोई बि चांस मिले असां गवाईंदासीं न उन चांस खे।
मुंहिंजो नालो अरूबा लाखेर आहे ऐं तालिक़ रखां थी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज बाडरे सां। त जीअं त असांखे 5th कॉलेज गेम्स में इहो मौक़ो मिलियो, अपॉर्चुनिटी मिली इन में पार्टिसिपेट करण जी। त बाडरे हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे जेको अक्सर माण्हू चवंदा आहिनि त इहो को शहर आहे, बल्कि मूंखे इहो फ़ख़ुरु थो महसूसु थिए त बाडरे जहिड़ो शहर जेको आहे ॿाहिरि निकिरी आयो आहे। हितां जूं गर्ल्स इंतिहाई टैलेंटेड आहिनि हर गेम में, यानी कि भले टग ऑफ वार हुजे, क्रिकेट हुजे, एथलेटिक्स हुजनि, छा बि हुजे, इन्हनि सभिनि में असां पार्टिसिपेट कयो ऐं असां पंहिंजी घणी कोशिशि कई मतिलबु खटण जी। पर असांखे इहो महसूसु थिए थो त खटण ऐं हारण का ॻाल्हि न आहे, इन में पार्टिसिपेट करण ई वॾी ॻाल्हि आहे। भले असां नंढड़े शहर मां तालुक़ु रखूं था, पर असांजा जेके ज़हन आहिनि, असांजूं सोचूं वॾियूं आहिनि, असां बुलंद आहियूं ऐं असां इहो दावा करे चऊं था जेकॾहिं हिन साल असां न खटी सघिया, इनशाअल्लाह मथे साल असां ज़रूरु खटींदासीं। ऐं ख़बर आहे त हार के आगे ई जीत होती है। त इन जे करे असां साईं जन जा, मैम जन जा, जन इहा ऑर्गेनाइज़ेशन जेका बि आहिनि सभिनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं त जन असांखे इहो मौक़ो मिलियो। ऐं बाडरे त ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ई मतिलबु ॿाहिरि निकिती आहे, असांखे स्पोर्ट्स में जेको अपॉर्चुनिटी मिली आहे। ऐं स्पोर्ट्स बि जेके आहिनि उहे तमामु घणियूं लाज़मी आहिनि, छो जो असांजी जेका फिज़िकल फिटनेस आहे न उन लाइ स्पोर्ट्स तमामु घणियूं अहम आहिनि। भले असां हिते जेके असां ॾिसूं था त गर्ल्स बि आहिनि, बॉइज़ बि आहिनि, त असांखे ख़ुशी थी त असांखे ॿाहिरिनि माण्हुनि सां मिलण जो मौक़ो मिलियो, उन्हनि सां मतिलबु मुक़ाबले करण जो मौक़ो मिलियो, त असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी ऐं तमामु घणो कॉन्फिडेंस असांखे मिलियो। असल मां गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज शहदादपुर मां आहियां। जीअं ज़रूरी त न आहे त सभु माण्हू केतिरियूं गर्ल्स ॿाहिरि न निकिरी सघंदियूं स्पोर्ट्स में। स्पोर्ट्स ज़रूरी त न आहे सिर्फ़ु बॉइज़ हुजनि, गर्ल्स बि थी सघनि थियूं, पर असां गर्ल्स पाण ई चवंदा आहियूं न बसि छोकिरा आहिनि खटे वेंदा आहिनि, ईअं काई बि शइ मैटर न आहे कंदे खटण हाराइण ते। ज़रूरी त न आहे छोकिरा आहिनि खटे वेंदा आहिनि, न असां पाण में एबिलिटी रखूं त न छोकिरियूं बि खटे सघनि थियूं। इन करे असांखे घुरिजे त असां स्पोर्ट्स में वठूं। ज़रूरी त न आहे असां हुन में हाराइण जीतण त ज़िंदगी जो हिसो ई आहे, पर असां अगरि हारूं था इन केस असांखे अञा ज़्यादा महिनत घुरिजे त असां खटूं। स्पोर्ट्स हर कंहिंजे लाइ बहितर आहे। मां बैडमिंटन में ऐं क्रिकेट में, बैडमिंटन में सेकेंड आहे। जिस ॾाढा बेस्ट आहिनि, उन्हनि ॾाढी सपोर्ट कई, त उन्हनि ई असांखे माना चयो त तव्हां सिलेक्ट कनि त छोकिरियुनि खे त तव्हां वञो, बहितर आहे। टीचर्स सपोर्ट कनि तॾहिं असां इन लेवल ते पहुता आहियूं। अहिड़ा इवेंट्स थियणु घुरिजनि, बिल्कुलु थियणु घुरिजनि। मैं गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काना से आया, मैं इंटर क्लास की स्टूडेंट आया। जो अज तो क्लोजिंग सेरेमनी है, पर जो पोयां सॼा इवेंट्स थी चुका आहिनि, जंहिंमें बैडमिंटन है, एथलेटिक्स हैं, जो ॿियूं रनिंग रेस वगैरह थी हुयूं, रिलेस थिया हुआ, या क्रिकेट वगैरह जो भी थी हुयूं, उन्हनि मां असांखे इलाही फ़ाइदो मिलियो आहे। हिकु त फिज़िकल एजुकेशन जेकी एक्सरसाइज़ थी आहे, पढ़ाई खां अलावा जेके ॿियूं बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते फोकस थो करायो वञे, त असां उन्हनि जे लाइ ॾाढो ख़ुशि आहियूं त इन्हनि ॿियनि बि एक्टिविटीज़ ते फोकस। बैडमिंटन में बि ट्रॉफ़ी खटी आया आहियूं, इन खां अलावा असां टेबल टेनिस ऐं थ्रो बॉल में बि असां ट्रॉफ़ी, जीअं असांखे प्रैक्टिस कराइण जे लाइ खोड़ कॉम्प्लेक्स या OCL वग़ैरह जॾहिं जॾहिं वठी विया हुया त ॾाढो सपोर्ट थियो। ट्रैवलिंग वग़ैरह में टीचर्स ॾाढो ख़्यालु रखियो हुयो त खपनि, छो जो पढ़ाई खां अलावा बि फिज़िकल एजुकेशन असांजी इलाही इंपॉर्टेंट आहे। इन सां असांजो दिमाग़ बि खुलंदो आहे ऐं पढ़ाई में बि असांजो ज़्यादा दिलि लॻंदी आहे। त इहो ई चवणु चाहियां मां। मेरा नाम चन्ना है और मां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शिकारपुर में आई आहियां। थो रहियो अलहमदिल्ला असां इलाही रांदियूं विन कयूं आहिनि। मैं थ्रो बॉल में, क्रिकेट में, एथलेटिक्स ऐं टग ऑफ वॉर में सभिनि में वरितो। सभिनि में मतिलबु असांजी फर्स्ट पोजीशन जेकी आहे त हुन में आई आहे। बैडमिंटन में आई आहे, थ्रो बॉल में फर्स्ट पोजीशन खई आहे ऐं एथलेटिक्स में सेकेंड पोजीशन खई आहे। बसि थियणु घुरिजनि, छो करे त हूअं गर्ल्स ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि, हिन जे थ्रू गर्ल्स ॿाहिरि निकिरनि थियूं। फ़ाइदो आहे फिज़िकल, ख़ासि करे त फिज़िकल फ़ाइदो आहे।